ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट कंदा हलूं त सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं फिरदौस शमीम नकवी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बिलावल भुट्टो जे चवण ते फार्म हाउस ढाहिया पिया वञनि। सिंध हुकूमत जो असल चेहरो वाइखो थी चुको आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध हुकूमत जो असल चेहरो वाइखो थी चुको आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण ते फार्म हाउस ढाहिया पिया वञनि। सिंध हुकूमत जो असल चेहरो वाइखो थी चुको आहे। मलीर 2 में फार्म हाउस ढाहिण लाइ ऑपरेशन कयो वियो। मज़ीद फिरदौस शमीम नकवी जो मज़ीद चयो त नोटिस ॾियण खां सवाइ कार्रवाई कई वई। सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट पाण मुरादो नोटिस वठण हाणे सिंध हुकूमत खे वाइखो कंदासीं। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं फिरदौस शमीम नकवी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध हुकूमत जो असल चेहरो वाइखो थी चुको आहे। सिंध हुकूमत जो असल चेहरो वाइखो थी चुको आहे। मलीर में फार्म हाउस ढाहिण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। फिरदौस शमीम नकवी चयो आहे त नोटिस ॾियण खां सवाइ कार्रवाई कई वई आहे। हाणे सिंध हुकूमत खे वाइखो कंदासीं।